अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां ॾोकरी मां ख़बर शेयर कंदा हलूं। ॾोकरी चिंची ऐं ट्रक में टकर सबबु हिकु औरत फौत ऐं ॿ औरतूं ज़ख़्मी थी पियूं। वॾे वेहणे लाड़े वटां चिंची ऐं ट्रक विच में टकर थी पियो। टकर जे नतीजे में चिंची ते सवार औरत परवीन सोलंकी फौत थी वई, जॾहिं त रेशमा सोलंकी ऐं रुखसाना सोलंकी सख़्तु ज़ख़्मी थी पियूं आहिनि। ज़ख़्मी औरतुनि खे तबे इमदाद लाइ लाड़काने अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वधिक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।